ट्रैकिंग न्यूज़ नाज़रीन, सिंध सरकार तरफ़ां 2 महीननि अंदरि पीपल्स बस सर्विस जे 40 स्टॉपनि जी मरम्मत मुकमल करण जो फ़ैसिलो। पीपल्स बस सर्विस जे 100 खां वधीक स्टॉपनि जी अॾावत मुकमल थी चुकी आहे। शहर मेमण 2 महीननि अंदरि वधीक 40 स्टॉपनि जी अॾावत कई वेंदी। सीनियर सिपाही वज़ीर शहर मेमण समूरी सिंध में गाॾियुनि जी जदीद साइंटिफिक फिटनेस चेकिंग कई वेंदी। शहर मेमण ट्रैकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, सिंध सरकार तरफ़ां 2 महीननि अंदरि पीपल्स बस सर्विस जे 40 स्टॉपनि जी मरम्मत मुकमल करण जो फ़ैसिलो। पीपल्स बस सर्विस जे 100 खां वधीक स्टॉपनि जी अॾावत मुकमल थी चुकी आहे। शहर मेमण 2 महीननि अंदरि वधीक 40 स्टॉपनि जी अॾावत कई वेंदी। सीनियर सिपाही वज़ीर शहर मेमण समूरी सिंध में गाॾियुनि जी जदीद साइंटिफिक फिटनेस चेकिंग कई वेंदी। शहर मेमण मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।